बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। वापार ऐं तिजारत जे हवाले सां शरीयत मुतहरा हर हवाले सां रहनुमाई करे थी पई। वापार जे मसले में चूंकि हिक अध हदीस शरीफ़ अहिड़े क़िस्म जी गुज़री, मूं सम्झो त मुआशरे ते एतबार सां आवाम उन्नास खे उन में आम करण जी ज़रूरत हुई। सो उन हवाले सां ॿ हदीसूं टे आहिनि, अवां दोस्तनि जे नज़र कयां थो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां सभिनी खे हलाल रिज़्क़ नसीब फरमाए ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॿुधायल तालीमात मुताबिक़ असांखे वापार तिजारत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। चूंकि अॼोको मसइलो इन हवाले सां आहे जेको अॼुकल्ह आम रवाजी तौर ते माण्हू जेको पाण में वापार तिजारत लेन देन कंदा आहिनि, सो उन्हनि में माण्हूअ जी इहो हूंदी आहे आदत त जेकॾहिं हिकिड़ी शइ माण्हू ॾिनी, का शइ ख़रीद करणु चाहे थो पियो, उन जे अवज़ में कुझु बतौर बयाने जे चओ या टोकन जे चओ जेको बि लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो उहो माण्हू ॾियनि था। मसलन 10 लखनि जो को सौदो आहे, 50,000 माण्हू बतौर बयाने जे ॾिए थो पियो। ऐं पोइ अॼुकल्ह जे उसूलनि मुताबिक़ उसूल ईअं थो हले त जेको ख़रीदार आहे जंहिं 50,000 टोकन ॾिनो आहे ऐं बयानो ॾिनो आहे, इहो जेकॾहिं पंहिंजे वापार खां फिरी थो वञे त इन जो 50,000 छुटो। पर जेकॾहिं विकिरो कंदड़ माण्हू पंहिंजे वापार खां फिरे थो त 50,000 जी जाइ ते ₹1,00,000 भरे ॾींदो। अॼुकल्ह आम रवाजी तौर ते इहो हले थो पियो, लेकिन अचो त शरीयत मुतहरा जे रोए सां ॾिसूं त शरीयत मुतहरा इन हवाले सां कहिड़ी रहनुमाई करे थी। इब्न माजा जे अंदरि हिकिड़ी रिवायत अचे थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नहा अन बैल उर्बान, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन बयाने वारी बय खां मना फरमाई आहे। उहो बयानो छा आहे, उन जो तरतीब कहिड़ी आहे, कहिड़ो उसूल हूंदो हुयो अॻु में जंहिंखां मना कई वेंदी हुई। रिवायत जे अंदरि अचे थो काल अबू अब्दुल्ला चवे थो अल उर्बान ऐं यश्तरी रजुल दाबतम बिमियत दीनारिन। उर्बान जी सूरत हीअ आहे बयाने वारी त मसलन को बि माण्हू हिकिड़ी सवारी ख़रीद थो करे 100 दीनार में, फयूती दीनारन उर्बूनन, पोइ माण्हू उनखे 2 दीनार ॾिए थो बतौर बयाने जे। फयकूल, पोइ चवंदो हुयो इल्लम अश्तरि दाबत फदीनारान लक, जेकॾहिं मां सवारी ख़रीद न कई त पोइ 2 दीनार तोखे इहे भुॻा। इहा सूरत जेका हूंदी हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन खां मना फरमाई हुई। बेआइन इहा ई सूरत आहे जेका अॼोके वापार में माण्हू बयानो ॾेई करे ऐं पोइ जेकॾहिं उन ॿिए खे फसक करणु चाहींदा आहिनि त पोइ ख़रीदार जा पैसा छुटा ऐं वरी जेकॾहिं विकिरो कंदड़ फिरंदो आहे त उनखे डबल पैसा ॾिना वेंदा आहिनि। यादि रखिजो, जेकॾहिं विकिरे कंदड़ खां पैसा डबल करे वरिता वञनि था त इहो संसदो सूद आहे, व्याज आहे ऐं हराम आहे। बाक़ी जेकॾहिं हिकिड़ो ख़रीदार आहे उहो बिला वजह न फिरे, छो त हिकिड़ो सौदो कयो अथई, मुस्लमान जी कयल ज़बान ते एतबार ऐं एतमाद हुजणु घुरिजे, या त अॻु में सोचे सम्झी उहो सौदो करे। पर जेकॾहिं कंहिं मजबूरी जी बिना ते उहो इन शइ खां फिरे थो पियो ऐं सौदे खे कैंसिल करे थो पियो त उन जा उहे पैसा भोग न कया वेंदा, बल्कि उनखे उहे पैसा वापसि ॾिना वेंदा। छो त ॿी रिवायत जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मन अकाल मुस्लिमन अकालहु अल्लाह असरतो यौमल क़ियामा, जेको माण्हू कंहिं मुस्लमान जे इकाले खे मञे, मतिलबु त उन सां जेका गॾु बय थी आहे उहा बय जेकॾहिं टोड़णु चाहे थो, उन जी बय खे उन जे इल्तिजा मुताबिक़ टोड़े ऐं ख़तमु करे छॾे हुन जी ज़रूरत जे पूरे करण जे करे, त अल्लाह तबारक व तआला इन अहसान जे बदिले में क़यामत जे ॾियारे उन शख़्स जा तमामु गुनाह ख़तमु करे छॾींदो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अदखलल्लाहुल जन्नत रजुलन कान सहलन बायन मुश्तरियन, अल्लाह तबारक व तआला अहिड़े माण्हूअ खे बि जन्नत में दाख़िल कंदो जेको विकिरो या ख़रीदारी आसानी सां करे थो। मसलन जेकॾहिं विकिरो करे थो पियो उन में बि आसानी पैदा करे, जेकॾहिं का ख़रीदारी करे थो पियो उन में बि आसानी पैदा करे, पंहिंजे ॿिए साहिब ऐं संगतीअ जे लाइ कंहिं क़िस्म जी परेशानी जो बाहिस न बणिजे। सो इंतिहाई इहो अहम मसइलो आहे। अॼुकल्ह जे आम रवाज मुताबिक़ इहो मसइलो हले थो पियो। मां हिकिड़ो चकर ॿीहर वरी इनखे दोहरायां थो पियो त जेको आम रवाज मुताबिक़ इहो मसइलो हले थो, जेकॾहिं माण्हू का शइ ख़रीद कई ऐं उन जे टोकन ऐं बयानु ॾिनो अथई, पोइ जेकॾहिं बयानु पंहिंजो इन बय खां फिरी थो वञे त उनखे उहे पैसा वापसि ॾिबा, उन जा उहे पैसा भोग न लेखिया वेंदा। इमाम आज़म अबू हनीफा नोमान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह ऐं इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह, टिनी फ़ुक़हा जे जेके अॻवान आहिनि ऐं आइमा आहिनि,
उन्हनि वटि इहो नाजायज़ आहे। ऐं हदीस मुबारक जेका अवां जे आॾो इब्न माजा जी पेश कईसीं उन रिवायत जी तक़ाज़ा बि इहा हुई। सो मां तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा इल्तिजा कंदुसि त वापार ऐं तिजारत पंहिंजो लेन देन जेका बि आहे शरीयत मुतहरा जे रोय सां कयो। अल्लाह तबारक व ताला तव्हां सभिनी जे वापार तिजारत में रिस्क हलाल में बरकत अता फरमाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सभिनी खे हराम रिस्क खां महफूज़ करे। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।